दुआ है जो उन्हीं की खिदमत करे तो अल्लाह से उन्हीं की हिदायत जो को खिदमत न कंदो तो वरी उन्हीं को पाणी अल्लाह से हिसाब वठण। सैयद रिज़वान शाह दामत बरकातुहुल आलिया नंढड़ो सैयदान नंढड़े लाॻू ई हिन दीन सां क़ुरान सां फ़क़ीरी सोबत सां मोहबत सां जिस्तानी ॿिया वॾा माण्हू थियनि वरी उन्हनि खे सोबतूं ॾिजनि वरी उन्हनि खे पंहिंजे मुर्शिद जूं करामतूं ॿुधाइजनि वरी हुन सां गॾिजी हुननि खे वठी दरगाह ते अचिजे वरी दीन सेखारिजे वरी चइजे वरी हीअं वरी हूअं पर हीअ नंढड़े लाॻू ई रस्ते सां हिते इहो मालिक जो करम आहे इहा भलाई आहे। सैयद हिकु त सैयद जी ज़ात ॿियो वरी नेकोकार दीनदार इहो त जीअं सोने ते सुहाॻो इन खे अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिनी तंहिंजी दिलि में विधाई त हिन नींदर खे खणी ई ॾियो हिन खां का साईंअ खे टुटी वठणी आहे अल्लाह खां टुटी वठणी आहे रब्बुल आलमीन उन्हनि खे अजर ॾे जन हीअ ॾिना हिन जी मदद कई अथई। ही जेको घर आहे अल्लाह जो घर आहे साईं रिज़वान शाह जो घर न आहे मुंहिंजे नाने जो घर हूंदो त खणी हूंदो मदीने वारो साईं छो त अल्लाह जी जा घर आहे उहो मदीने वारे साईं जो बि घर आहे बाक़ी साईं जे पंहिंजे ख़ासि नाने जी मिल्कियत न आहे साईं जे ख़ासि पंहिंजे ॾाढे साईं या साईं जो वालिद मुबारक उन जी मिल्कियत न आहे जो अगरि जो खणी को चवंदो त बाबा मुंहिंजो पुटु आहे त करे या मुंहिंजी आहे हॻंदो हणंदो पर असुल मिल्कियत त अलाह जी आहे। जेकॾहिं को आबाद थिए ॾिसो पंहिंजनि खे त दीन जे तरफ़ ॾे लाड़ो रखे थो दीन जी ख़िदमत करे थो त असां ते लाज़िम आहे त उन खे शाबस कयूं ऐं उन सां बाह ॿेली थियूं पर जेकॾहिं असां उन सां सही न हलूं बिड कढूं शिकायतूं कयूं हे कम ही छो सही करायो अथई हे मदरसो हेॾो न हुजे हेॾो ठाहिणा हे विरांडो खे अञा वॾो करे साफ़ो कुशादो थिए हा विरांडो न ॾे सा बसि सान भलो हुयो इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे न पोइ जुड़ीअ खे जैसा जेको ठहियो आहे तूं हाणे उन खे वठ इन ॻाल्हियुनि खे तूं छॾ साईं जे महबत में तूं हिन सां बाह ॿेली थी जेकॾहिं घणो टुकड़ या कुझु ॿी माली मदद तंहिंखां पुॼे थी या नथी पुॼे नथो ॾेई सघे त बि माण्हू घटि में घटि त शाबस सासा अहमद कनि वेठो हुजे शाबस घटि में घटि इहो त लहणो न मुंहिंजा साईं इन्नमा यअमरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़माने जा माण्हू मस्जिदूं कोन ठहिराईंदा वॾेरा मस्जिदूं आबाद न कंदव त उहे पंहिंजूं कोता को आबाद कंदा उहे पंहिंजूं मिल्कियतूं वधाईंदा उहे पंहिंजे हिसाब किताब ऐं कुड़िमन खे कन माट में पूरा हूंदा मस्जिदूं आबाद कंदा जेके जेको अल्लाह ड्यूटी वठे जेको अल्लाह जे ख़ौफ़ वारा अल्लाह साईं में ईमान आणण वारा मुंहिंजा सोना दुआ घुरूं त अल्लाह साईं जल शान अमन वालो असांखे दीन जे मदद करण वारनि मंझां फरमाए अल्लज़ीन मक्कन्नाहुम फिल अर्द उनखे ज़मीन में असां तमकीन ॾियूं बादशाही ॾियूं इक़ामुस्सलात व आतु ज़कात नमाज़ूं क़ाइम कंदा पंहिंजा हक़ ज़कात जा अदा कंदा
अमरू बिल मारूफ व नहो अनिल मुनकर चङाई जो चवंदा बाबा नेक थी लाहो थी लुचाई खे छॾ बुराई खे छॾ पुछड़ाई खे छॾ छा इनी मो वरंदई हेॾे साईं जे दीन जे पासे दे अचे नमाज पढ़ बाबा बस शरीफ आहे नींदे लंघी अचे अची नमाज पढ़ क़ुरान जी तिलावत कर मुंहिंजा सोना इहो ई दीन जो हिस्सो आहे इहो ई दीन जो पासो आहे अल्लाह साईं जल शाह अमन वालो असां तव्हां सभिनी खे असांजे बचनि खे शब दीन नसीब ईमान नसीब ज़मानो पियो हल बुख कोन मरंदा तूं आहे हली खाराए थो वेठो बचनि जी औलाद जे गणती में आहियूं पर हीअं जो प्यारो करे वञूं थका ॾेई हिन दुनिया मां हलिया वञूं को कंहिंजे आसरे ते हिनखे चई को बि त खाईंदा पीअंदा को बि त जीअंदा को बि त हलंदा बाक़ी को गणती छा थी करे मुंहिंजा सोण गणती कर त सुधर गणती कयूं त सालिह गणती कयूं त निमाज़ी थिए गणती कयूं त अल्लाह ऐं रसूल ॾे ख़्याल गणती कयूं त नेकोकार थियनि गणती कयूं त ज़ुल्म न कनि ज़ोरा न थियनि आज़ार न थियनि फितनो न कनि विढ़नि न इहा गणती कबी आहे न मुंहिंजा खाइण जी गणती त शाम जा छा खाईंदा हुआ वरी असीं अलाड़ी अलाए छा थींदो ख़बर ई न आहे अलाए शाम जो अलाए गोश्त पचंदो अलाए मच्छी पचंदी अलाए साग थींदो अलाए दाल थींदी अलाए तारी भत थींदो अलाए अछो भत थींदो अलाए पुलाव कंदो आहे पाणी खाईंदा जेको घर में हूंदो त खाईंदा बेशक मुंहिंजा सोढ़ा तंहिं करे माण्हू खे खपे त पंहिंजो दीन बचाए ईमान बचाए जेको कुझु अल्लाह पाक उन्ही खे ॾिनो आहे इन ते किफ़ायत करे इन ते सादगी इख्तियार करे इहो खाई अल्लाह जो शुक्र अदा करे मुंहिंजा सोणा रब्बुल आलमीन करे त शरीर सुहिणो रस्तो तव्हां असांखे सुहिणी मस्जिद शरीफ़ तयारु थी नेकोकारनि दीन वारनि अल्लाह जे ते ईमान रखण वारनि मदद कई हुई सिर ॾिनी सीमट ॾिनो साबुण ॾिनो सैयद ते ग़रीब माण्हू आहिनि जो अॿे जी ख़बर अथव त ॿ बदेरे में दुकान ॾिनो दुकान मां त हेठि कंहिं ठाही न पंहिंजे अलाह ठाही घर में ठाहियो कमु खणी कंहिंखां बि वरितईं मुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजा सोणा रब्बुल आलमीन जल शानहू अमन वालो